माहिरनि हाणे उहा ॻाल्हि साबित करे वरिती आहे त महांगाई असांखे डिप्रेशन में मुब्तला करे सघे थी ऐं ज़हनी सिहत खे बि मुतासिर करे सघे थी। अमेरिका में थियल तहक़ीक़ पाकिस्तान में लागू थिए थी छो त हिते बि महांगाई चोट चढ़ियल आहे। बर्तानिया में महांगाई जो 30 वरनि जो रिकॉर्ड टुटी वियो आहे ऐं अमेरिका में महांगाई जी शरह 7% खां वधी रही आहे। तिबी हवाले सां इहा ॻाल्हि त नथी करे सघिजे, पर असल में महांगाई सां शयुनि जी बेक़दरी, पगार में वाध न थियण ऐं ॿियनि मसइलनि सबबि नफ़सियाती सिहत असरअंदाज थिए थी। माण्हू ॾींहों ॾींहुं कर्ज़ी थींदो वेंदो ऐं ॿाहिरि निकिरण खां पासो कंदो रहंदो आहे। पैसनि जी घटाईअ लाइ असां लाइ मसइला वधाईंदी रहंदी आहे। मुआशी गैर यकीनी वारी सूरत हाल ते ॻाल्हाईंदे यूनिवर्सिटी ऑफ अल्बर्टा माहिर समाजियात लीज़ा स्ट्रोस चवे थी त गुर्बत ऐं मुआशी तंगदस्ती हिक क़िस्म जो माली दॿा आहे ऐं सिहत खे मुतासिर करे थो। 2018 में वर्ल्ड साइकाइट्री में 26 तहक़ीक़नि जो जाइज़ो वरितो वियो ऐं नतीजो उहो आहे त माली तंगदस्तीअ जो सिधी रीत वास्तो डिप्रेशन सां हूंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk